नाज़रीन, गोठ अब्दुल हकीम मंगियो दे कोट लालू पीर बिरादरी जा जेके गोठाणा आहिनि उहे बिरिया सिटी प्रेस क्लब जे आॾो सिरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि खां वीचार वठूं उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी ज़मीन आहे दे कोट लालू में ऐं दे कोट बहादुर में, उन ते असांखे इशू असुल ज़मीन जो आहे। असांखे पंहिंजो हक़ु आहे, असां पंहिंजो हक़ु घुरी रहिया आहियूं। उन तां असांखे हू तंग करे रहिया आहिनि ऐं असांखे पंहिंजो हक़ु न मिली रहियो आहे। इंसाफ़ ॾिसो, माना फिरियादी खे जवाबदार खे पुलिस नथी पकड़े, फिरियादीअ खे थी पकड़े पुलिस। मोबाइल भरे आया ऐं असांजो मसइलो आहे ज़मीन जो। असांजे ज़मीन ते हुननि जो कब्ज़ो आहे। असांजे नाने जी ज़मीन हुई, असांजे मामे पीर ग़ुलाम शबीर उहा पंहिंजे नाले फौती खातो पंहिंजे नाले कराए छॾियो। उन जा जेके ॿिया हिसेदार हुआ उन में कंहिंजो बि हिसो न ॾियारियो हुन, ऐं अॼु ताईं हुननि जो कब्ज़ो आहे। ऐं असांखे माना लॾाइण जी धमकी था ॾियनि, मारण जी धमकी था ॾियनि, जानी माली ऐं नुक़सान जी धमकी था ॾियनि। ऐं पोतगी थी नंढिड़ो गुज़ारियो, पथर वरी ॿिए हंधि वञी कयूं। हा, उतां असांजी कब्रिस्तान असांजो माना असांखे नथा करणु ॾियनि। ॻोठ जा मौजूद आहिनि, उहे चवनि था मोहम्मद निज़ाम आहे, अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी आहे, उहो बि चवे थो, सच चवे थो। पर हू मामे जा जेके पुट आहिनि उहे हू कंहिं वॾे चवण ई कोन था कनि। तव्हां ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, इन्हनि जो इहो चवणु आहे त असांजो जेको मसइलो आहे उहो हल कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। कैमरामैन अकबर अली सां गॾु राणा राशिद अली, सिंध टीवी न्यूज़, बिरिया सिटी।